दोस्तों ये अचानक रात पखे जो पर भरी पियो हे ॾिसो हे भरी पियो आहे टेढ़ो थी वियो आहे इहो सुठो थियो किरियो कोन हेठि सुतल हूंदो आहे मां बचा थी वियो बचा थी वियो बचा थी वियो क्यों अदा शादी जो गया ता दोस्त मुके सलाह दियो अदा हुकुम कर दो केड़ी सलाह दो अदा गाल ई आए ऐं भतडी जो गया रात जो गया दोस्तों कराची में सुबह 6 बजे खां वठी मींहुं वसी रहियो आहे तोते खे असां हिते गैलरी में रखियो आहे थोरो मज़ो वठे मौसम जो हा मज़ो वठे थो सो हे तव्हां ॾिसो मींहुं वसी रहियो आहे घरनि मां ॾिसो ॿार सभु ॿाहिरि निकिरी आया आहिनि के क्रिकेट था खेॾनि के इंजॉय था कनि बहरहाल मौसम ॾाढो भलो थी वियो आहे गाॾियूं सभु पिसी वियूं आहिनि सभु पर हे तक़रीबन चोथों पंजो कलाक कंटिन्यू मींहुं वसे थो स्लो स्लो तो दोस्तों मींहुं वसी रहियो आहे ऐं पप्पा सां मां अगरि वञा थो हॉस्पिटल लेबोरेटरी टेस्ट कराइण लाइ ऐं पप्पा गाॾी थो हलाए दोस्तों 2 ॾींहंनि खां मां फील कयो त बुखार ऐं हथनि में मतिलबु सूरु आहे सो मां सम्झुमि नॉर्मल आहे 4-5 ॾींहं थी विया आहिनि पर मूंसां मतिलबु कंडीशन साॻी रही आहे त डॉक्टर मूंखे 3 टेस्टूं लिखी ॾिनियूं आहिनि उहे अॼु टेस्टूं कराइण पिया वञूं दाहो लेबोरेटरी में साम्हूं या जोर चौरंगी ते उन्हनि जी ब्रांच आहे हिकिड़ी ॾिसूं छा थो निकिरे अलाह करे ख़ैर थी वञे दोस्तों टेस्ट थी वई आहे 2 टेस्टूं कयूं अथऊं चयो अथऊं त रिज़ल्ट सुभाणे जेकॾहिं तव्हांखे खपे त हेड ऑफिस मां सचल मां जे परीहं खपे त तव्हांखे हितां ई मिलंदो असां सोचियूं त सुभाणे वञी हेड ऑफिस में खणंदासीं सही आहे न भाउ सही आहे ओके दोस्तों अॼु मिनसा तयारु थी आहे बाक़ाइदा रेडी लॻी पई आहे वरी एक्शन हणी वेह बि थी भला हे छा पातो अथई मां चूड़ियूं पातियूं आहिनि हा मां ब्रेसलेट पाता आहिनि हा हिते बि ब्रेसलेट आहे इहो छा आहे इहो बि ब्रेसलेट इहो त हार थो लॻे इहो हार या पर ॻाल्हि ॿुध तुंहिंजो अॼु कलर वाइट थो लॻे इहो छा मसलो आहे अटो अटो हयो अथई आहे ऐं न पाउडर पाउडर हयो अथई भला हे ड्रेस त वाजी पाती अथई हाँ? हिते बि पाती ईद ते बि पाती आई भला हे तूं वाइट थी वई आहीं इन जो छा राज़ आहे छा खाईंदी आहीं छा पीअंदी आहीं जो वाइट थी वेंदी आहीं मां केला खाईंदी आहियां केला खाईंदी आहीं तॾहिं वाइट थी वेंदी आहीं फ्रूट खाईंदी आहीं हा भला हे तुंहिंजा ॾंद कॾहिं ईंदा हे मिट्टी में हिकिड़ो न रखो आहे इंजॉय नथो अचे और मिट्टी में रखी आहे त उहो ॼमे हा न अपा तव्हां खणी न हलाऊं मूंखे पियो अथई लिकाए रखियो अथई चङो ठीकु आहे पोइ केचो हलंदा न हा केचो न कैंचो ना अरे पप्पा केचो न मां संभाले रखो कैंचो माट रे कौन सी जबान बात कर रही हो बेटा ये कौन सी जबान में बात कर रही हो कैंचो ना माट संभाले कैंचो ना हाणे त वेंदई वीडियो वेंदई हाँ बरे पापा मतलब ये पापा मतलब कैंचो ना मात संभाले ठीक है ना हाँ? कैंचो ना पापा कैंचो ना ना कैंचो ना इसका मतलब क्या होता है ऐसे मतलब कैंचो ना ना पापा अबे छाती छे हे चेदी कंहिं चयो न तव्हां चयोसि न की ॾंद अथई न अथई त जो कंहिं चयो न आहे इहो चई नहीं ये तो ना है ये क्या छा सही अब्बा मतलब मुंह ते दंद आए कैंचो ना आई बा दोस्त एफएक्स आ अंदरों भी इलाही भली आहे ॿाहिरों बि सुठी आहे गाॾी आहे सस्ती ₹1 में मिली आहे टायर वायर भला अथसि इंजन भली अथसि हलण में भली आहे डैशबोर्ड भलो आहे पखा लॻल अथसि अंदरि ₹1 में वरिती आहे वरी 3-4 हज़ार रुपया लॻी वेंदा आहे उस्तादु हणंदो छत में थोरो मसलो हुयसि साइडनि में थोरो ज़ंग हुयुसि उहो ज़ंग ख़तमु था करायूंसीं उस्तादु हणेसि थो पॉलीकेट ऐं कलर कंदुसि सही थी वेंदी हे अथव FX 96 न 86 राजा तुनियो बि आयो आहे अॼु इलाही ॾींहंनि खां पोइ राजा आयो आहे
राजा कहिड़ा हाल थी असां हिते बीमार थी वियासीं तूं गायब लॻो पियो आहीं ख़ैर मज़े में हाँ ख़ुशि आहे मज़े में चए बे अॼु हिननि खे टिकटॉक ठाहिणी पर लाइट बि हली वई आहे हिनमहिल ऐं ॿार बि वरी थोरो सोजरो ख़तमु थींदो पियो वञे अबा पोइ प्रोग्राम आहे न आहे लाइट कोन्हे आउटडोर जी लाइट ख़तमु थी वई वाह ॾसे न आयो न इहा त बेमानी कई अथई हा न हा तॾहिं कमदार खे चई आयो त कमदार तयारु थी अचे पहिरियों हूंदो चांडियो कमदार हाणे आहे राजा कमदार मूंखे लॻे थो राजा नंढो ख़ुशि अथई माशाल्लाह माशाल्लाह दोस्तो असांजी डाव जी रिपोर्ट अची वई आहे ऐं डाव जी रिपोर्ट मां पढ़ी त हुन में लिखियो पियो आहे त बाबा हे जेका रिपीट थींदी आहे ॾिसो चवनि था त सैंपल ख़राबु थी वियो ब्लड जो हे रिपीट थींदी टेस्ट यार अॻ में असां में रत कोन्हे मरूं था साह में वरी हाणे चवनि था त ॿीहर कराए अचो पैसा बि विया फुज़ूल थी मतिलबु 1500 2000 फ्री विया हलिया ऐं खून अलॻि सां निकितो वरी ॿीहर करायो असां मिनसा जो ॾंदु पुरण आया आहियूं मिनसा ॾंदु ॾेखार ॾंदु ॾेखार खोल बाबा केर जा न दोस्तो हिन जेको ॾंदु भरी पियो आहे अॼु असां मिटी में पूरींदासीं त मिनसा खे ॾंदु ॼमंदो काथे ॾेखार बाबा हा बाबा मुंहिंजे हथ ते रख घुमाए नथा हल खॾो खोट बाबा जल्दी हिते हा खॾो खोट हा पिटी कर खॾो खोट बाबा खॾो खोट हथ सां हिकिड़ी जॻह ते हिते खॾो खोट तेज़ जल्दी जल्दी पोइ हथ धोईंदासीं हल वठि पंहिंजो ॾंदु हाणे हिन में रख खणी हाणे हिते रख पूरे छॾेसि मिटी मथां विझेसि जो अल्लाह पाक मुंहिंजो ॾंदु जल्दी ॼमे काथे पूरे हिते ॾिसां मुंहुं ॾेखार मुंहुं त ॾेखार ॾंदु ॾेखार न हाणे पंहिंजो ॾिसां कहिड़ो ॾंदु अथई इहो हाणे इहो यार इहो अची वेंदो ॾंदु ठीकु आहे हल पूरे छॾियोसीं कंहिंखे ख़बर त न आहे न कंहिंखे ख़बर त न आहे न हलो ओके मथां पतो रखेसि हिकिड़ो इहो पतो कट मथां विझी छॾेसि नथो पटिजे मथां रखेसि हाणे मथां मिटी बि विझेसि थोरी खण हा हिते रखेसि हल इलाही रखेसि न थोरी छो थी रखेसि एॾां छो हे रखेसि हल ओके भाउ ओके बाय बाय करेसि ॾंद खे बाय बाय कर करेसि हलिया बसि हलिया अरे हिकिड़ो छो अॼु असां पंहिंजे तोते खे डार्ज़ी खे सवेरे ई कढी ॿाहिरि रखियोसीं हलिया डार्ज़ी हलिया छा मसइलो आहे हा छा मसइलो आहे मिनसा खण पंहिंजे खे हा हथ रखेसि ईंदो नथो अचे छो भला छो अच मां चवांसि थो मिनसा ॾे छॾ थो वञे मिनसा ॾे नथो वञे मिनसा खे नाराज़ आहे हा नाराज़ आहे अब कल्ह त टाइम हलियो वियो ॾींहुं हलियो वियो अॼु कमदार थींदे असलम बुटो रेडी अथई वॾेरो थी वियो अथई वॾेरा छा आहे भला यूपीएस कढिया अथई छा ब्लूटूथ कढिया अथई असां ॿाहिरि रोड ते कंदा आहियूं न त रोड ते मोबाइल जो आवाज़ु न ईंदो आहे अच्छा इन करे वूफर यूज़ कंदो वूफर यूज़ थींदो अब कमदार रेडी प्रॉपर ओके न बाक़ाइदा हा वॾेरो कमदार सही त लॻनि बिल्कुलु ओके हे कमदार उहो आहे जंहिं 5-6 कमदार अॻ में मारे छॾिया आहिनि ऐं हे वॾेरो अहिड़ो आहे जेको पहिरियों दफ़ो वॾेरो थियो आहे ॾिसो हाणे कनि छा था टिकटॉक ठाहे थी दोस्तो स्नैक वीडियो आप ॿुधा अदा शादी जो कयां तव्हां दोस्त मूंखे सलाह ॾियो अदा हुकुम कर त कहिड़ी सलाह ॾियो अदा ॻाल्हि इहा आहे ऐं भत ॾींहं जो कयां या राति जो कयां अदा मूंखे इहो ॿुधा त सुहाग राति ॾींहं जो मल्हाइजे या राति जो अदा तव्हां रुॻो भत जी सलाह ॾियो सुहाग राति 2 साल हिन में मल्हाए वेठो आहियां दोस्तों मौसम जी का ख़बर नथी पए कंहिं महिल त एॾी उस अची थी वञे कंहिं महिल वरी झुड़ हाणे 3:30 था थियनि पर झुड़ ॾिसो मथियो सफ़ा ॼण ऊंदहि थी वई आहे सिज लही आयो आहे हे नवीद बि असां वारो वेठल आहे वालेकुम अस्सलाम दोस्त वेठल आहिनि टिकटॉक हले थी मशहूरु टिकटॉक कनि था वेठा स्नैक वीडियो ते अब स्नैक वीडियो न 2 चमाटू राजा खाई चुको आहे असलम बूटे जूं 3 चमाटे जी तयारी में आहे भाईजान जी 3 चमाटे जी तयारी में आहे 3 चमाटे जी तयारी में आहे असलम बूटो ओया
चीज खानी नहीं चाहिए। ऐसी चीज खानी नहीं चाहिए। सारे पैसे जाया हो पैसे जाया गए। हो क्यों क्या हुआ क्यों, भाई? क्या हुआ भाई? 2000 की मटन कढ़ाई खाई, साथ 10 रुपए के खीरे। जब भी डिकार आता है जायका खीरे का। सही तो चए। दोस्तों ये गाड़ी ॾिसो कलर थी चुकी आहे। हाणे मथां खे ॾेखारियां त कलर किथां थी चुकी आहे। उहो हे पासा हुया जेके हिन जा हे ज़ंगियल हुया हे पासा, सो हे सॼा कलर थी विया। बल्कि पूरी छत हुन कलर करे छॾी आहे। सुठो कयो अथई। हे पासो बि हुयो, ॿई पासा हिन जा भला थी विया आहिनि। हाणे गाॾी जेका आहे सर्विस ते वञे थी ऐं सर्विस खां पोइ वरी चमकी वेंदी। हे मां तव्हांखे ॾिसुमि त 1 लख में वरिती हुयमि ऐं 1,20,000 में सेल थींदी। अब कलर सही कयो अथई? हाँ ओके आहे न? मिनसा बि ॾिसे थी। मिनसा गाॾी जो कलर सही आहे? हाँ वाह सही आहे। ओके आहे, तोखे पसंदि आहे? हाले नंढड़ी गाॾी तुंहिंजी आहे, ठीकु आहे, ओके। अब हिनखे सर्विस ते खणी वञ, ठीकु आहे, हिनखे सर्विस करा। गाॾी हलण में ॾाढी भली आहे। टायर वायर नवां अथसि ऐं सस्पेंशन सुठो अथसि। मिड़ई बसि रोज़ ई ॾेई वेंदी आहे। दोस्तों जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त छा चवंदी आहियां? लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो। लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कजो। ओके तेसि ताईं कयूं था। अल्लाह हाफ़िज़। दोस्तों ये अचानक राति पखे जो पर भरी पियो। हे ॾिसो हे भरी पियो आहे, टेढ़ो थी वियो आहे। इहो सुठो थियो जो किरियो कोन, हेठि सुतल हूंदो आहे मां, बचा थी वियो। बचा थी वियो, बचा थी वियो।